वरी फमा तो कुरान वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अला दीनि कुल्लिही व कफ़ा बिल्लाहि शहीदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। फरमाए तो वो अल्लाह जै मोकिलियो पंहिंजे रसूल खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिदायत ऐं हक़ सां मोकिलियो। छाजे लाइ आयो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? लियुज़हिरहु अला दीनि कुल्लिही, सभिनी दीननि ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन ग़ालिब हुजे। इन्हो दीन इन ते हलो, ॿिए दीन ॾे न वञो। साईं शायद केरु आहे रसूल जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? वकफ़ा बिल्लाहि शहीदा, कुरान काफ़ी आहे। अल्लाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शायद रसूल हक़ सां आयो, हिदायत खणी आयो। केड़ो रसूल आ साईं? फमत मुहम्मदुर रसूलुल्लाह, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल था। ॿियो बि कोई अथसि या साईं अकेलो आहे? फमत वल्लज़ीन मअहु अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ हिदायत सां आयो। ॿिया वे जेके रसूलुल्लाह सभ सां गॾु हुया, सहाबा किराम आल बैतुल्लाह। कुरान ते थो कुरान मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशद्दाउ अलल कुफ़्फ़ार। सहाबा किराम जेके हुया, कुरान तो फरमाए उहे कुफ्र जे खिलाफ सख्त हुया, पाण में हमदर्द, पाण में मोहब्बत हन। अॻिते फरमाए कुरान तराहुम रुक्कअन सुज्जदा, ऐ पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे तोसां गॾु आहिनि, पर जे ॾिसण करें तोखे रुकू में ॾिसण में ईंदा या सजदे में ॾिसण में ईंदा। रुकू में हूंदा या सजदे में। छाजे लाइ था रुकू सजदा कनि? छाजे लाइ बि पाक सां गॾु हुया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान चए थो यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। फमतो उन्हनि जी हर कम में नियत या हुई त बसां खां राज़ी थिए, मुंहिंजी रज़ा मुंहिंजे फज़ल जा तालिब। सहाबा किराम मुंहिंजी रज़ा जा तालिब साहिब पोइ राज़ी थिए न कनि न, जागो था न, राज़ी थिए न कनि न। फरमातो फबिमा रहमतिन मिनल्लाहि लिंत लहुम वलो कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हवलिका फ़अफ़ु अन्हुम वस्तग़फ़िर लहुम वशाविरहुम फ़िल अम्र फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। अल्लाह फरमातो मां तव्हांखे नरम दिल नबी ॾिनो, नरम दिल भी आए। फमा इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम, अज़ीम माना वॾे खुलुक़ ते आहे मुंहिंजो नबी। हरीस उम्मत जे लाइ तकलीफ़ उम्मत जी नबी सदम बर्दाश्त नथो करे। मोमिननि जे रऊफ़ुर रहीम आहे। फरमाए मां तव्हांखे नरम दिल नबी ॾिनो आहे। पर हेॾे वरी भी कुरान में अल्लाह नबी पाक ससम के पारत थो करे। मुंहिंजा नबी वलो कुन्त फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हवलिका, ऐं पाक पैगंबर वरी भी पारत थई, सख़्ती न कजां, सख़्ती कंदे माण्हू छॾे वेंदे। अब ॻाल्हि सम्झो था? एॾो राज़ी थियो आहे जो सोने नबी रहमत वारे खे अल्लाह साहबा जे लाइ पारत। फमा तो कुरान पाक में मुझा नबी वरी भी पार भलो कौन तफद्दन गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हवलिका, वो जो कंदे ही कुरान। ऐं मुझा नबी सख़्ती न कजां, सख़्ती कंदे माण्हू छॾे वेंदई। साईं छा कया? फ़अफ़ु अन्हुम,
जेकॾहिं का गलती साहबा खां थी वञे मुंहिंजा पाक पैगंबर कुरान में चवां थो रहम दिल भी आहे नरम दिल भी आहे रहमतुल आलमीन भी आहे खुल्क अज़ीम जो मालिक भी आहे पर वरी भी पार थई नबी सख्ती न कजा सख्ती कंदे माण्हू छॾे वेंदई साईं छा कया फामथो फाफो अन्हुम जेकॾहिं का गलती साहबा खां थी वञे अल्लाह कुरान में चए थो मुंहिंजा नबी माफ़ करे छॾे पार थो करे अल्लाह माफ़ करे छॾे फरमातो कुरान पाक फाफो अन्हुम वस्तगफिर लहुम पान त माफ़ करे न पर मुंहिंजा नबी मखों दुआऊं भी घुरे त मां भी खाता पूरा कया एॾो प्यारा लॻा अल्लाह खे पाक रहमत वारे नबी खे पार थो करे मुंहिंजा नबी सख़्ती न कजान गलती थी वञे माफ़ करे छॾे मखों बख़्शियो तूं दुआऊं भी घुरे बीजा दफ़ा मथो कुरान मिसाल ॾियां वॾे माण्हू ॾे तव्हां राति जो अधु राति जो कयो फोन रंग कयोसि हाल त फोन बंदि हूंदो जो खोलियई न हारी फोन करण वारे खे सड़े छॾे छा अथव है बेवकूफ़ अधु राति जो फोन कयोसीं कम जो टाइम आहे आराम ख़राब कई दफ़्तर बंदि माण्हू सुता पिया आहिनि कंहिंजो कंहिंखे तुंहिंजो कमु बंद कर मोड़ आहे या न आहे ये रगड़ वाली आराम खराब करे अल्लाह ने कुरान में था तो नबी पाक के चलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमतुना ततरु आ मुझा पाक नबी कड़े भी टाइम ते अचनी मोहम्मद न मोटाए जाए न चाहता उन वक्त न छो आया हो भले तू कड़े भी कम में मसरूफ है इबादत में या राज़त में ला ततरुद कड़े भी टाइम ते अचनी नबी न मोटाए जाए साईं छो तो केड़ा प्यारा लगा नो नबी पाक के पारत तो करे अचनी न मोटाए जाए न चाहता वक्त न आए छो प्यारा लगा साईं अल्लज़ीना यदून रब्बहुम बिलगदाति वल्लशी मुझा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़े भी टाइम ते अचे न मोटा जान छो तो सुबह शाम मां रब के सनी जाए काला बाबा का के सुबह शाम मां रब के सनी जान यदून रब्बहुम बिलगदाति वल्लशी सुबह शाम के सनी जाए नबी अचनी तो न मोटा जान न तो जान वक्त ना है चौथा था दिन साईं हेरे ख्याल खास गाल मां साईं छाजे लाइ था था नब खे छाजे लाइ नबी पाक सां गॾु कुफर सां नफ़रत पाण में मोहब्बत छाजे लाइ माना रुकू सजदा पिया कनि क़ुरान उन जो शायद आहे फमतो युरीदून वजहा मुंहिंजा नबी जेको कमु कनि था उन्हनि में मक़सदु इहो अथनि त अल्लाह राज़ी थिए मफ़ाद परस्त न आहिनि ख़ुदा परस्त आहिनि मोहम्मद कुझु न चवे जेको कमु कनि था बाक़ा जे लाइ मां अल्लाह जे राज़ी कान्हे कुछ न तो इनके मजान भी कुछ न थे खास सवाल तौर से अल्लाह फावे तुम्हारा मिलावट न कर चाबा मिलावट भला गाल बुधो केड़ी शे वठन दो असा को अल्लाह से जो मिलावट न कयो जागो था न छा मकसद आ जेको कम कयो मुझे लाए कयो बेजी खुशामत न कयो मुझा नबी कुछ न चवेन हिन तुझे साहबा जा जो कमा नियत अथन त अल्लाह राज़ी थे मफाद परस्त न हिन खुदा परस्त न वो नबीन जी पार थे कुछ न चवेन अगते फरमा मा अलैका मिन हिसाबिहिम मिन शै व मा मिन हिसाबिका मिन शै मा हिसाब तुझो हिसाब हिनन खां न वठदुसि मुझा नबी हिनन जो हिसाब तोखो नड़दुसि कुरान में चए तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न तो सा हिसाब आ न तुझे हिसाब सा हिसाब कुरान मालका मिन हिसाबिहिम मिन शै व मा मिन हिसाबिका अलैहिम मिन शै तो जो हिसाब हिनन खां न वठदुसि हिनन जो हिसाब तोखो न वठदुसि मोहम्मद तोखे भी सब शइ माफ़ तुझे हिसाब के में माफ़ अल्लाह फरमाए तो कुरान में अगते पढ़ो फततरुदहुम फतकून मिन अज़्ज़ालिमीन अन्या भी जे कने साहबा के मोटाई मुझा नबी पो इंसाफ वारो नबी तू न रहंदे अल्लाह जागो था
एडू सहाबा जे बारे में कुरान पाक में पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनके मोटाई त पोतो जो असा जो ताल्लुक खत्म इंसाफ वारो नबी तू डरंदे आने बुधो छाजे करे अल्लाह पारत पे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा जे लाए एक नमाज़ी हा तरा रुकान सजदा नबी ने करे तो के सजदे में नजर इंदा करे क्या में नजर इंदा रुकू में नजर में इंदा छाजे लाए फरम थाई कन था ये कम नबी पाक सा गल कुरान ते तो यबतगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना ओ मुझा नबी तो जो सहाबा जो जेको भी कमा मुजी रज़ा जलाए था राजी थे अल्लाह बे मुफाद कोने मुजी रज़ा थन याद रखो असा तव्हांजो भी कमा त पंहिंजे अल्लाह खे राज़ी माण्हू राज़ी न थींदा हिकिड़ो तुंहिंजो ही वार करे ॿियो तुंहिंजो ही वार करे हे न चवया ॿियो तुंहिंजो ही चवया घण खे राज़ी करण मथा जो सूर सब हिक खे राज़ी जसम नबी से मेराज ते वया चौसल साधन अल्लाह फरमाया नबी छा खणी आयो मां वटि पाक ने तो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात अल्लाह मा मोहम्मद किस्म इबादत दा जेके भी आइन ओ तुझे लाए नमाज पढ़न तो भी तुझे लाए अब हेरे रे ओ संदल दे है मां वाज तो क्या तो कतरी जाजो खुदा जो खौफ कोने कुरान सब दो यो के गालाय थो यो पर ओ कढ़वा चौधरी बड़े रो ओए मां कुरान तो पढ़ा तो गालाय तो बेटा उठवाने तो है मथे बैठा आकड़ जी में नवाब दा पुट आयो हेरे तो या हले वनो न था दो कुरान मां वाद कहता हमरी कचरी रचरिया हो कुरान में तो दा कुरान कुरान फस्तमे लहु अनसतु लअल्लकुम तुर कुरान भी न समझो अल्लाह फरमाते जो कुरान पढ़ दे बुधो चुप कयो ए वरी मां हेरे तो वाद क्या और कचरी संग बैठा यार खुदा इनके हिदायत अकुल जी गाल बुधाया समझो तव्हां जो मां सां ॻाल्हायो मां वरी हेॾे मो करे ॿिए सां ॻाल्हायां इहा ॻाल्हाइण वारी जी बेइज़ती आया न ॿुधाईसीं न छा न थियो कुरान पढ़जो त होॾे कचहरी कहिड़ी था कयो कफन जो कम आहे कालर दिल कफर ला तसमु हादल कुरान वल गौफी कफर चवंदा कुरान न ॿुधो वरी लुड़ कयो त इहो ॿुधनि न ॿिया बि तव्हां ॻाल्हायो था होॾे कचहरी कयो था सभु माण्हू तव्हां ॾिसा न अकुल सिखो तव्हां समझदार माण्हू ॿीअं कयो तव्हां सां न ॻाल्हायो तव्हां मां सां ॻाल्हायो मां वरी हेॾे मुंहुं करे ॿिए सां ॻाल्हायां छा त बाबा इहो मुला अहिड़ो मगरूर आहे जो ॻाल्हि असांजी ॿुधो ई न ॻाल्हायो छाणा थियो समझदार माण्हू आयो अल्लाह ने फरमाया तो मुंहिंजा पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ तो सां त गॾु आहिनि पोयां नसल जेके ईंदा उन्हनि खे बि क़ुरान में ॿुधाए थो साहबा राके हा रुकू करण वारा हा सजदो करण वारा हा ऐं कुफर जे खिलाफ़ सख़्त हुया पाण में हमदर्द कम साजे था जरा तकन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना अल्लाह फरमांदे फज़ल दा तालिब हुया मुंहिंजी रज़ा दा तालिब हुया रब राज़ी थी और पैगंबर नबी से मेराज ते वया अल्लाह फरमांदे नबी छा खणी आयो मां वटि पाक नबी जो अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबात अल्लाह मां मोहम्मद दा सभई पाक किस्म इबादत जेके आहिनि उहे तुंहिंजे लाइ पेर मुबारक जे नोह मुबारक खां वठी सिर मुबारक जी चोटी मुबारक ताईं अल्लाह मां जेको कमु कयां तुंहिंजे लाइ कयां अल्लाह फरमा सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातहू मुंहिंजा नबी तुंहिंजो सभु कमु मुंहिंजे लाइ मां अल्लाह जो तो ते सलाम भी रहमत भी बरकत भी पाक नबी जो अस्सलाम अलैना व अला इबादिल्लाह सालिन अल्लाह असा ते भी सलाम तुंहिंजा पोयां ॿारहं जेके ईंदा साल उन्हनि ते भी सलाम छाजे करे पाक नबी जो सभु इबादत जा क़िस्म तुंहिंजे लाइ अल्लाह नबी पाक खे सलाम थो करे छाणा थियो जेको भी कमु कयो खुदा जे वास्ते वञी आलिम कंहिंखां पुछो साईं हे कमु कयूं अल्लाह राज़ी थींदो जे चवे हा पोइ ठीकु जे चवे नाराज़ थींदो राज़ी न फिरी असांजी ज़िंदगी जो मक़सदु रब खे राज़ी करणु
बेन जी को मैंने कहो अल्लाह फरमाए तो मुझे पाक पैगंबर अगते बुधो वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार तो जा मुहाजिर अंसार साहबा कुरान में रब ते तो हां पहलो नंबर खणी विया पहले नंबर ते आया पहलो नंबर खणी विया अगर आई करण वाला पहलो नंबर खणी विया तो जा मुहाजिर अंसार अव्वलियत हासिल करे विया सबकत हासिल करे विया अगते बुधो कुरान केर मुहाजिर बियो अंसार मुहाजिर के तो जन हिजरत कई अंसार वे जे अचन जी मदद कई ये ब जमातों वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार फरमा तो कुरान पाक में अगराई करण वाला पहलो नंबर खाने वाला मुहाजिर बियो अंसार वल्लदीन तबऊहुम बेसाल जै भी सोने नमूने सा मुहाजिर अंसार जे तरीके ते हला मुहाजिर अंसार दी ताबेदारी कयो फमा तो नबी ऐलान कर कुरान ते तो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मुहाजिर अंसार अज के सामने ताबेदार कुरान में ते तो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु मुजरबी मा अल्लाह मुहाजिर अंसार अज के सामने ताबेदार मा अल्लाह ने को राजी है मा अल्लाह को राजी यार समझियो चुप तो कुफ्र से नफरत हन पान में मोहब्बत हाँ अशद्दा वलल कुफार रुहमाओ बैनहुम साहबा कराम के कुफ्र से नफरत कुफ्र के खिलाफ सख्त होया पान में हमदर्द होया असांजी आहे ॻाल्हि ताबेदारी साहबा जी कयूं त पोइ ताबेदारी उन्हनि जा कम उन्हनि वारा कयूं असांजो वरी काफ़रनि सां यारियूं पाण में दुश्मनी कुरान चए थो साहबा जी पाण में मोहब्बत छो इस्लाम रहम जो दीन आहे ज़ुल्म जो दीन न आहे इस्लाम मोहब्बत जो दीन आहे नफ़रत जो दीन न आहे बशरू वला तो नफ़िरू सुहिणियूं ॻाल्हियूं मोहब्बत वारियूं कयो नफ़रत ॻाल्हियूं न कयो नफ़रत वारियूं खुदा जो वातो तो मुसलमान समझो गाल अल्लाह पाक के पाक नबी सर समझो तरीको भी पसंद नबी से फरमा अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन एक मुझी सुन्नत तो मुझे साहबा जी सुन्नत साहबा जे तरीके से हलो मुसलमान हो अरे सब पटरी तो लही वियाओ गुठन में दुश्मनियों कौमन में दुश्मनियों घर घर में दुश्मनी नफरत मुझे प्यारा ये अल्लाह ने समझा चौ ये अल्लाह ने सानी कुरान था बल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीना लिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन कुरान तो चाहे कावड़ के खाओ मान के माफ कयो जो बेसा एहसान तो करे अल्लाह फरमा तुम अल्लाह उन से मोहब्बत तो रखा एहसान न था कयूं भला जुल्म तो न कयूं असांजे मुल्क बैल बजो पियो मुसलमान मुसलमान के मारे मुसलमान मुसलमान के फुरे माल तो खाए अल मुसलमान सालिम अल मुसलिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल पाक नबी फरमान था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान हुआ जंदे हथ जुबान खां बे के तकलीफ ना थे हथ जुबान खां बे महफूज हो जे नबी पाक फरमा मुसलमान ई होता अब दागो था असां तांजे हथ जुबान खां केर महफूज बार जमंदो आ बार रोइंदो आ सही ॻाल्हि बार जमंदो आ बार रोइंदो माइट ॿिया वरी मिठाई विराईंदा मुबारक ॾींदा फलां खे औलाद थी विया ख़ुशियूं कंदा न त भई ॿार जायो रोइंदो आयो ॿिया खिलनि पिया हाणे जॾहिं इहो ॿार वॾो थी वञे वापसि पंहिंजे रब ॾे हे पाण राज़ी रब खे करे खिलंदो वञे ॿिया रोइनि तो वाह जो माण्हू असांखे छॾे जागो साल आयो रोइंदो ॿिया खिलनि पिया हाणे हयाती हिते अहिड़ी गुज़ारे जो अल्लाह खे राज़ी करे हे खिलंदो वञे ॿिया पोयों रोइनि त हे वाह जो माण्हू छॾे ईअं न मरो जो कोई चए चङो जो मरी वियो कंहिंखे वाइज कयूं असां ॿुधण वारो ई कोन्हे सिंधी में चवंदा आहिनि कंहिं सां ॻाल्हायूं था ॿुधण वारो न आहे कंहिं जॻह रोऊं था परचाइण वारो मां मुल्क घुमा थो समय बच्चा यतीम समय औरतूं बेवा खुदा जो नालो अथव इस्लाम रहम जो दीन आहे ज़ुल्म जो दीन न
अशद्दा वलल कुफार रुहमा बैनहुम। उन्हां तो साहबा कुफर के खिलाफ सख्त होया, पान में हमदर्द होया। अरे असां जो पान में न था तो पान में झड़ा भा भा थोनो सोटे पुट पी था न था था क्यों मैं गलत सोचा केडी आवाज कया मां बेन साथ न था था बापी सा में न था अब गला मामल कोमा तो अल्हम्दुलिल्लाह तबरी जिले असा खुदा जाने पोड़ा कि मके रोईदा नहीं न तो छोदा जैसे औलाद ना फरमान थी वह मथा वड़न था बेइज्जती था कल मोजी बेन साथ न था तो मापी समझ ना चातो ते कुरान कुल तआला वतुल मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुशरिकू बिही शयआ व बिल वालिदैन ihsana। अल्लाह फरमातो जरबी उम्मत के साथ जवन अचो मादे अचो वे गालियों मां मोहम्मद पढ़ी बुधाया कुरान मां जेके रब तो ते हराम कहन हिकड़ी गाल त अल्लाह सा शरीक न कजो बी गालिया त मापी सा ihsan कयो मापी सा भला हलो फमा थोड़ी वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ वला तनहरुहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फिद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा वकुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। इबादत खास माला जी कयो अल्लाह फरमात कुरान में फैसलो मा तव्हांजे लाइ कयो आहे कुरान ते तो अल्लाह फैसलो कयो आहे तव्हांजे लाइ इबादत कंहिंजी न कयो खास माला जी कयो ॿिए नंबर ते वो बिल वालिदैन ihsana मापी सां ihsan कयो मापी सां भला इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा बई हुजनी या हिकिड़ो कुरान तो चए नौजवान मापी खे उह बि न कर झड़क भी न दे कुल्लहुमा कौलन करीमा मापी सां ॻाल्हाए अदब सां ॻाल्हा ये अदब जी जाइ आहे मुक़ाबले जी जाइ न थी समझी चलियो ॻाल्हि वक़्फ़िर लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मापी जॻियो हे कई बीठो जी जी कर जीअं चवई मापी जॾहिं दुआऊं घुरो क़ुरान थो चए रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा क़ुरान जी आयत जो हिसो आहे फमा थो चवे न मुंहिंजा रबी दुआ घुरो मापी जे लाइ चओ मुंहिंजा रब जे मथे न ॾेऊं ते रहम कंदा पोइ मां ईअं मुंहिंजी अम्मा ते अबे ते रहम मापी सम्झनि था चेरा थी विया छा थो फरमाए क़ुरान ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफिसालुहु फी आमैन अन इश्कुर ली वलिवालिदैक। अल्लाह फरमातो वसियत कई आहे असां इंसान खे माउ पीउ जे बारे में तुंहिंजा ॾुखनि ते ॾुख माउ पीउ सठा मां तोखे पेट में खयो खीर पीआरियई ओ जागा कई पीवे तरह मेहनत करे तोखे पालई हाणे क़ुरान में त थो अन इश्कुर ली वलिवालिदैक हिकु मां अल्लाह जो शुक्र कर ॿियो माउ पीउ जो शुक्र चरिया थी विया हुआ नौजवान मां ॾिसे वञा ॻाल्हि यादि खयूं वञो फिटी न कयो वञो माउ पीउ खे दुनवी मामलात ते नौजवान तो नाराज़ कयो वेठो आहे न ख़तरो थी तौबा कर मतां कलमो नसीब न थिए मरण वारो माउ पीउ मामूली ॻाल्हि न आहे नबी पाक फरमायो चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माउ पीउ जेको फरमायो अदब सां ॾिसे ॾिसण सां हज जो सवाब ओ बा ॻाल्हायो सही माउ पीउ अदब सां ॾिसे ॾिसण सां हज जो सवाब साहब चो सही पहिरियों दफ़ो ॾिसूं हज जो सवाब मिलंदो वरी ॿीहर जो ॾिसूं अमा बेॾे पोइ केतिरो सवाब फरमायूं 100 दफ़ा अदब सां ॾिसंदव त 100 हज जो सवाब खुदा जो नालो सब माउ पीउ न तुम नबी से तवाफ था कन बैतुल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल्लाह जो तवाफ कन था हिकिड़ो साहबी भी तवाफ थो करे ओ बस समझो था साहबी भी तवाफ थो करे ईंदे मुंहिंजे नबी जी भरिसां अची बीठो अम्मा के कुल्हे ते झलियूं बीठो आहे खुदा जो कसम अंदर सड़े थो पर कंहिं सां ॻाल्हायो को ॿुधण वारो कंहिं जॻह नो पर चवण वारो कोन्हे कुल्हे ते झलियूं बीठो अम्मा के
सोने नबी सत्संग जी भरसा आयो साईं मुंहिंजी अम्मा पोड़ी आ साईं ज़ईफ़ हलन जहिड़ी न आहे कमज़ोर आ साईं मां पंहिंजी अम्मा खे सालनि जा साल कुल्हे ते खणी अम्मा खे बैतुल्लाह जो तवाफ़ करायो हिकिड़ो साल न सालनि जा साल बैतुल्लाह खे अम्मा खे कुल्हे ते झल बिठो आहे साईं हलण जहिड़ी न आहे सालनि जा साल पंहिंजी अम्मा खे मां कुल्हे ते खणी बैतुल्लाह जो तवाफ़ करायो साईं मूंखे ॾसो मां अम्मा जो हक़ अदा कयो करन जागो था जागो था साईं मां अम्मा जो हक़ अदा कयो फान जेको थधो साथ तो जॾहिं खयो हुई उहो हक़ बि अदा न कयो थी अरे छितो कुत्तो भी मालिक खे न खाईंदो आहे तव्हां मापी सां वठो था हद करे छॾी बच्चो शाम थी वई वियो ॿार न आयो मापी बेचारा ॿिए खां पुछंदा अदा असांजो बि छोकिरो आयो होशियार वियो हो तूं वहीं किथां ॾिठी अदा अञा न आयो वरी ईंदो अबा अबा देरि न कंदो असांखे निंड न ईंदी अब परेशानी थी बस सवेर मोटी इंदो कर दो वेठा गुण अल्लाह खैर सां आणेसि तूं वरी अचे त ख़ुदा जा मना मापी खे झिड़का नहीं खुदा जो नालो था तौबा कयो मापी जो बेअदब कॾहिं कामयाब न थी हिकिड़े इलाइक़े में वयुमि मां चयो साईं फलां माण्हू ॾिठो ई अची ॾाढी सां मां चयो हा मां वटि आयो रोईंदो आयो रोईंदो आयो मां छो थो रोए साईं पुट मां वेठो बेइज्जती कई थे रोए वेठो पुट मां बेइज्जती कई आहे मुंहिंजी हफ़्तो न गुज़रियो उहो छोकिरो दुकान ते वियो ख़ुदा जो कसम बख़्शाई अची जो दुकान खे बाहि लॻी छोकिरो सड़ी वियो माउ पीउ जी नाराज़गी बाहि सब माउ पीउ जी ख़ुशी माउ पीउ जी अम्मा खे माउ पीउ खे ख़िदमत कर अम्मा ॾिसण तूं ॾिसे त ॾिसण सां हज जो सां केड़ो वाल क्यों असा को पहल पास वाचा जो बच्चा लाए जागो था नबी पाक बैठा चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सामू अम्मा हलीमा अचे थी रज़ी अल्लाह ताला अन्हा आई जो 1.25 लाख नबियन जो चीफ सरदार उठी बीठा मुंहिंजी अम्मा थी अचे ऐं हयाई जो असां कंहिंखे वाजी मुझे अम्मा थी अचे उथी बीठा नबी पाक अॻिते आई चादर खणी वेठा चवनि था अम्मा मुंहिंजी चादर ते वे पाण वरी पासरो वरितियूं वेठा कचहरी था कनि होॾो साहबा आया हैरान थी वियासीं चवनि लॻा हल तारीफ़ो हा हिकिड़े चयो इहा माई सुञाणो था केरु आहे तुंहिंजो नबी अहिड़ो अदब थो करे माई केरु आहे हिकु जुमा सुञाती आहे नबी सां जी रिज़ाई अम्मा जा खीर प्यारियो अम्मा हलीमा आहे 1.25 लाख नबी जो चीफ सरदार खीर प्यार वारी रिज़ाई अम्मा जे लाइ उथी बि अचनि त विहारे कुझु हया कर कचहरी करे वरी अबा अम्मा अबा हाणे मां वञा हा मां भली अम्मा जो वञे नबी ससुण अॻिते वञनि त अम्मा खे अॻिते करी जागो था हेतां टपोड़ो मरे नथो जान छुटे यार असां कंहिंखे वाल कयो पोड़ी मरण थी जान छुटे अॻिते वेंदे अम्मा चयो अबा तूं बी हाणे मां वञा थी बी रहिया अम्मा वञे थी अम्मा ने ॾिसंदे मुंहिंजे पाक नबी ससुण जे अखर मुबारकनि मां मोतनि वांगुरु ॻोढ़ा वही पिया साहबा नबी साईं जो रुना साहबा जे लाइ ज़मीन पेर मां निकिरी वई साईं छो था रो असांखे ॿुधायो रो छो था फमा अम्मा वञे थी ज़िंदगी भर वसो न आहे मां रो तॾहिं तो वरी मुलाक़ात थींदी न थींदी छो मां कयो अम्मा जी मापी जी नाराज़गी साहब हिकिड़ो आयो ॿुधो साईं मूंखे अहिड़ो अमल ॾसियो जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए ओ बा जागो था सवाल कई नबी अहिड़ो अमल ॾसियो जो मुंहिंजी दुआ क़बूल थिए अमा रोज़ी हलाल जी दुआ कबूल चो रोज़ी हलाल जी दुआ कबूल माल हलाल जो न है न दुआ कबूल न नमाज न हज न उम्र न रोज़ो हदी में अचे थो हिकिड़ो माण्हू असर जो रोज़ो रखंदो मगर ते खोलींदो बस उन बुख पुगस सवाब न तो माल हलाल जो न है बचो पराए माल खां ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल
कुरान ते तो एक में जो माल ना खाओ कुरान तो थे ला ताकुलू अम्वालकुम बैनकुम बिल बातिल एक में जो माल ना खाओ कुलू वशरबू हलालन तय्यबा बच्चों मुसलमानों हराम का जो को पराव माल तो खाए इनकी कोई इबादत खुदा वर कबूल ना है ज़कात पवे थी न थोड़े यो ज़कात मिस्किनन जो हक़ नहीं हो सो नहीं यो भी हराम मिलाए बैठा इनकी भी कोई इबादत कबूल काने अल्लाह के कादे व्या के कंजो इलाज ना कयो जागो था वरी फामत कुरान फी जन्नाति यतसाअलूना अल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन कुरान ता छोकरा जन्नत में हुंदा जन्नत मथे जहन्नम हेठ आई यार मुसलमान के जहन्नम जो भोई न जन्नत मथे जहन्नम हेठ मथा भी जहन्नम के सवाल कंदा मा सलककुम फी सकर ताके कहां दुआ बाह में हेदे के आओ जवाब दिंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन नमाज न पढ़ी से त नहीं बाह में आया यार इनके बाद बो कदा वणो कुरान आखिरी किताब असो नबी सान आखिरी नबी नहीं शैतान चनी काने पो किए सुधरदा कुरान जे होंदे ते केना सुधरा चौदा नमाज न पढ़ी से तरह बाह में आयो मिस्किन के माल ज़कात खान ला न से तरह बाह में आयो फमतो या अय्युहल्लज़ीना आमनू को अनफुसकुम व अहलीकुम नारा ओ ईमान वारो साडे सो कुरान लकब केड़ो नहीं ईमान वारो पान भी बाय का बचो पंजे आलो यार के भी बचायो वमरुल कब सलाते वस्तबिर अलैहा कुरान तसो आलो यार के नमाज हुक्म कयो पान भी नमाज दी पाबंदी फरमाया मन सल्ला सलात फकद हुस्न मा फिरौन व हमान व उबय बिन खलफ ओ कमा काल मुझे रसूल सल्लल्लाहु फरमाओ जै नमाज न पढ़ी ते नमाजी जो हशर फिरौन साथी अच्छो डाडी वसान जो सेवियो वाद कंदे अज ते मुसलमान नमाजी न सा पर अना समझे बेनमाजी तो हा सही अकीदो पकवा बके नमाज न पढ़ो बुधी छा बाबा यो तंडो काथे कांजो आजा थे नमाज पढ़ाऊं अल्लाह जवान गायो अल्लाह जवान वदा जक नमाज न था पढ़ो ये समझ रब तो ते कावड़ ला पंजे अगियो अचा न थो दे तड़े छने तौबा कर माफी वठ मत मौत जाना कावड़ ला ला न थो अचन दे पंजे अरे यार के नमाज पढ़ायो पान भी नमाज पढ़ो फरमा नबी पाक तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहो पान फरमायो बुझो था पान फरमायो फर्ज नमाज पढ़ी चौबा फर्ज नमाज पढ़े सलाम वराई फिर बुझो फर्ज नमाज पढ़ी सलाम वराई सोने रसूल सल्लल्लाहु फरमाओ एकड़ी आयत पढ़ी एकड़ी आयत पढ़ी आयतुल कुर्सी पापा माता ओ इनी चले जन्नत का को ताकत न रोकिंदी बहुत झलियो बिठो थस मुझे पाक नबी फरमा मौत इन दोस्त जन्नत में हलो न समझो छा पढ़े बा आयतुल कुर्सी घणो टाइम लगंदो अरे जुल्म तो ॾिसो बाजार खुलियल सब तो मुफ्त खरीदार कोने फर्ज मां जो सलाम वराए सोने नबी पाक सल्लल्लाहु फरमायो आयतुल कुर्सी पढ़े निके का ताकत जन्नत में वयन का न रोकिंदी मौत झली बिठो सस सपान नबी करीम सा फरमा मौत दुस जन्नत में हलियो वेंदो तौबा कयो बेनमाजी तौबा कयो एडी बड़ी गाल कई पाक नबी सब तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ो पढ़ो था तालिम का के बुधायो मुझे नमाज सही आ कुरान पढ़ायो का कारी साहब के बुधायो तुम्हें जो कुरान सही आ जे ना है तो कुरान भी सीखो नमाज भी सीखो ईद सीखो जनाजो सीखो आ न कयो जेके पढ़ल ना आयो पाड़े वाली मस्जिद में वनो उन्हें आप साहब के या मोर साहब चो साईं के सबक दे कुरान यो आरा नबी पाक फरमाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को दीन सिखंदे मरी वियो यो शहीद आ यो सब दीन
घर में थे थानू दिन सिखंदो रहे सोने नबी फरमाया इहो त शहीद थी वियो अल्लाह क़यामत में इनखे शहीदनि सां गॾु जागो था जेके पढ़ण लायो भले असीरत यार न कयो नौजवान वार न कयो काथे काथे ट्यूशन वठण वेंदा आहिनि कुरान जो ट्यूशन वठो कुरान जो सबक पढ़ो पढ़ंदे मरी वियो जॾहिं शहीद अब जागो था इहो अथव इस्लाम जंहिंमें महिनत थोरी मज़दूरी घणी अब चओ नमाज़ी न घुसायो पराए माल खां बचो माउ पीउ जी बेअदबी खां बचो वरी फरमायो नबी पाक चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मल्लम यरहम सगीरना वलम युबक्किर कबीरना फलैस मिन्ना पापा माता नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब न कयईं मुंहिंजे नबी फरमायो इहो बि असांजो न आहे नथा माण्हू सम्झनि हेॾे क़यामत में जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जंग बीह चवे असांजो न आहे छा बचो मुस्लमानो चओ त हड़ वेही न ॻाल्हायो कांजर फरमायो नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब नथो करे मुंहिंजे नबी फरमायो असांजो न आहे चवंदा आहिनि पोड़ो मरे नथो जान छुटे पोड़ी मरे नथो जान छुटे खुदा जो वास्तो सभ वॾनि जो अदब कयो मुंहिंजे रब फरमायो आहे रब साईं हेॾे ॿुधो अच्छी ॾाढ़ी वारो मुसलमान मुंहिंजो रब फरमायो जॾहिं मां जॻहियूं दुआ जा हथ खणी घुरे थो पोइ मां अल्लाह खे अच्छी ॾाढ़ी कयूं हया थो अचे न मोटाईंदो कंहिंसां अल्लाह जंहिंजी अच्छी ॾाढ़ी वारो जो हया करे हिननि वटि कोन्हे मल्लम यरहम सगीरना वलम युबक्किर कबीरना फलैस मिन्ना नंढनि ते रहम न कयईं वॾनि जो अदब न कयईं पाक नबी फरमायो इहो बि असांजो न आहे वरी मां मान था नबी पाक मन गशफी शैन फलैस मिन्ना हेॾो फरमायो जेको कंहिं शइ में मिलावट करे इहो बि असांजो न आहे जागो था तव्हां चओ असांजे मुल्क में का शइ ख़ालिस आहे सभ में मिलावट अब ॻाल्हायो अदा इहा लाइन असांजी न आहे मन गशफी शैन फलैस मिन्ना जेको कंहिं शइ में मिलावट करे मुंहिंजे नबी फरमायो इहो बि असांजो न आहे ॿी ॻाल्हि असां कूड़ खां बचो कूड़ खां बचो छो जंहिं कूड़ ॻाल्हायो ने पंहिंजी जाइ जहन्नम में ठाही वरी ॿी ॻाल्हि फरमायो यार अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न इन बाज़-ज़न्न इस्मु वला तजस्ससू वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैतन फकरतुम ओ ईमान वारो सदे लक़ब करने ओ ईमान वारो घणनि गुमान खां बचो के गुमान भी गुनाह था क्या न समझंदा चवंदा ना सा हिन माण्हू में मां के गुमान हे कम कंदो आहे इज्तनिबू कसीरम मिनज़्ज़न्न ईमान वारो घणनि गुमाननि खां बचो इन बाज़-ज़न्न इस्मुन बाद गुमान भी गुनाह अथव कंहिं में ग़लत नबी से फरमायो हेरे ज़न्नू बिल मुमिनिन खैरा मोमिन में भलो गुमान रखो असांखे गुमान भी तबाह करे ॾिनो के गुमान भी गुनाह अथव घणनि गुमान खां बचो अॻिते फरमायो वला तजस्ससू हेॾो अल्लाह त कुरान में कंहिंजी जासूस भी न कयो साॾी भी न कयो कंहिंजा ऐब न कयो कुल्लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम कुल्लिल मुमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अबसारिहिन्ना वयहफ़ज़न फ़ुरूजहुन्न कुरान तो चए मुंहिंजा नबी मोमिन खे हुकुम कर पंहिंजूं नज़रां हेठि करे हलो शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त कयो औरतुनि खे बि नबी मोमिननि खे हुकुम कर नज़रां हेठि करे हलो मथे घुमो नज़र अखियूं करे न घुमो न ॿिए जो ऐब ॾिस न हो शर्मसार थिए इहो थी इस्लाम ऐब हेठि मुंहुं कर मथां कंहिंजी ग़लती ते नज़र गुनाह ते पवे हो बि शर्मसार थींदो मुंहिंजो गुनाह ॾिठो तुम ईअं न कर इहो अथव इस्लाम अॻिते वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा हिक ॿिए जी गिलाबी न कयो जागो असां खाता खोलियूं वेठा आहियूं हे फलां हेड़ो फलां हेड़ो फलां हेड़ो
कुरान त तो वला यक्तब बाज़ुकुम बाज़ा हिक बे जी गिला न कयो हिक बे जा ऐब न कढो अयो हिब्बु अहदुकुम अन याकुल लहमा अखीहि मैतन फकरतुम आए को तामे हिकिड़ो माण्हू कुरान त थो जेको मोल भाउ जे लाश मां गोश्त खाए उनखे ख़राब था सम्झो मकरू था सम्झो कुरान त थो ॿिए जी गिला कहीं ऐब कढी ॼण मोल भाउ जे लाश मां गोश्त खाधो जागो था कंजा ऐब न ॻोल्हियो हेॾे ऐब ॾिसण जो जंहिंखे शौक़ु आहे न उहो पंहिंजे सीने में नज़र करे एतिरा थिया आहिनि जो असांखे यादि ई कोन्हे ॿिए जो हिकिड़ो अबिर ठहे वरितो त उन ख्वार कंदो मन सतर मुस्लमान फ़क़त सतर हुल्ला जेको ॿिए जा ऐब ॾिसी उनखे ढकींदो मुंहिंजो अलाह उनखे ढकींदो कंहिंजा बि गिला न कयो कंहिंजा ऐब न करो छो झले ॾिसां अबा गिला करण सां नफ़रत वधंदी आहे तारीफ़ करण सां मोहबत वधंदी आहे ॻाल्हायो न मथां गिला करण सां नफ़रत वधंदी तारीफ़ करण सां मोहबत वधंदी इस्लाम नफ़रत जो दीन न है इस्लाम मोहबत जो दीन बशरू वला तो नफ़िरू सोनियूं मोहबत वारियूं ॻाल्हियूं कयो नफ़रत वारियूं ॻाल्हियूं ई न कयो जागो था ॾिसूं था क़ुरान हदीस खे त असां पटड़ी तां लही गिला करण सां नफ़रत वधंदी तारीफ़ कंदी कंदो त मोहबत वधंदी तोखे पाण थी मिलंदी नफ़रत ॻाल्हाए ते न असां गिला कईसीं वेझो बि न ईंदो न ॾिसंदो न ॾिसणु चाहींदो इहा इस्लाम आहे जेको मोहबत वारियूं ॻाल्हियुनि जो हुकुम थो करे नबी साईं फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताइफ़ू व ताबू औ कमा क़ाल पाण फरमा था हिक ॿिए खे सूखड़ो ऐं तोहफ़ा ॾेई मोहबत वधायो ओ बस जागो था हिक ॿिए खे छा ॾियो सूखड़ियूं तोहफ़ा ॾेई मोहबत वधायो नफ़रत न वधायो ख़ुदा जो वास्तो सभु गिला खमे तो हेरे हेॾो से बि न ॻाल्हि रोज़ो साथ वेठो आहे रोज़े सां वेठो जी गिला करे सवाब ख़तम अलाए जागो था न रोज़े सस बिज गिला तो करे रोज़े सां बस सवाब ख़तम बुख वञ पवे माल हलाल जो न आहे रोज़े जो सवा न दो बुख वञ पवे जागो था ख़ुदा वास्ते इस्लाम वल मोमिनून वल मोमिनात बाज़ुम औलिया बाज़ कुरान चतो मोमिन मोमिन जो दोस्त आवा चओ मोमिन मोमिन जो याद में दोस्ती बिरादरूं वयूं दोस्तियूं वयूं मार माना जेड़ा नफ़रतूं कुरान चए थो मोमिन मोमिन जो दोस्त आहे दोस्त बणिजी वञो नफ़रतूं ॻाल्हियूं न कयो जेड़ा बि ख़तम فالقاذمين الغيظ والعافين عن الناس والله يحب المحسنين कुरान तो चवे कावड़ खे खाओ माण्हू खे माफ़ कयो अब जागो था चओ ये ॻाल्हियूं असां छॾे वियासीं आहियूं बल्काज़िमीन अलग़ैज़ वल्आफ़ीन अन्नास कावड़ खे खाओ माण्हू खे माफ़ कयो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन कुरान तो चए जेको बि सां इंसान थो करे मां अल्लाह वरी उन बाने सां मोहब्बत थो रखां ज़ुल्म न कयो असांजे मुल्क में बाहि भरी पिया रात रात ॾींहुं बि रात फुर लुट चोरियूं क़त्ल अगवा नबी से फरमाओ अल मुस्लिमून सलमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही औ कमा क़ाल पावमा था मुसलमान हुआ जंहिंजे हथ ज़ुबान खां ॿिए खे तकलीफ़ न अचे हथ ज़ुबान खां ॿियो सलामत रहे नबी पाक फरमा मुसलमान इहो अथव कुरान तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ाते वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ओ ईमान वारो अल्लाह खां ॾिजो मरो तो मुसलमान थी मरो पाकड़ में मुसलमान हुआ जंहिंजे हथ ज़ुबान खां ॿिए खे तकलीफ़ न अचे ख़ासि शइ रही न आहे असां वटि एतिरियूं नफ़रतूं कोई ॻाल्हाइण लाइ तयारु हिक ॿिए सां न आहे पाण मां ताबशु आम कयो नबी पाक फरमायो ताम खे आम कयो सलाम खे बि आम कयो अब जागो था ताम खे आम कयो जेको अचे खाराए सलाम खे बि आम कयो मां तजुर्बो कयो आहे सलाम ॾींदो आहियां जवाब न ॾींदा आहिनि जवाब न
ऐसा सलाम जन सुन्नत आओ जवाब जन वाजिब आओ जवाब सलाम जो न नहीं गुनाहगार थी हो काथे नहीं मोहब्बत खुदा जो नालो साव नफ़रत तो खत्म कर जॾहिं फरमायो न नंढे ते राम नथो करे वॾनि जो अदब नथो करे सुन नबी फरमायो असांजो न आहे हाणे ॿुधो था क़यामत में जो अल्लाह ताला चयऊं नबी सल्लल्लाहु चई असांजो न आहे पोइ छा बचो ॻाल्हायो खुदा जे वास्ते पराए माल खां तौबा कयो गिला खां तौबा कयूं मुंहिंजा अदा गुनाह खां तौबा कयूं अॼुकल्ह हेर ख्याल कयो राति जो सुम्हो पोइ चओ मुंहिंजा रब मां तौबा कई मूंखे माफ़ी मतां मौत अची वञे मूंखे माफ़ कर नाराज़ न थी रब तूं जो नाराज़ थिए मुंहिंजी हड़ वई खुदा जे वारे राति जो सुम्हो पोइ चओ अस्तग़फिरुल्लाह रबी तौबा कई अल्लाह मूंखे माफ़ कर क़ुरान में चए थो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून रे अल्लाह फरमाए थो क़ुरान में मुंहिंजा नबी मत खे चओ जेके तुंहिंजा उम्मती गुनाहगार माफ़ी था वठनि क़ुरान में चए थो मोहम्मद अज़ाब न कंदो मान मूंखां माफ़ी था वठनि छा को था कीअं अज़ाब कनि माफ़ी था वठनि नसीबान राति जो सुम्हो चओ अल्लाह मां तौबा अल्लाह मूंखे माफ़ कर मां मरां थी ईमान ते क़यामत में उथां तोखे तुंहिंजे नबी खे अल्लाह मां राज़ी अल्लाह मूंखे माफ़ कर माफ़ी वठी पोइ सुम्हूं मतां निंड में न थी वञे ख़ुदा नाराज़ हुजे रुठल नाराज़ थियो त पोइ छा बचो जेकी माफ़ी वठनि था क़ुरान में चए थो वमा कान अल्लाहु मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून मुंहिंजा नबी जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदुमि मां चवंदो आहियां बाज़ार खुलियल सौदो मुफ़्त ख़रीदार कोन्हे माफ़ी वठो रब खां क़ुरान अदा पतायो पढ़दा तो अस्तग़फिरुल्लाह रबी चओ अस्तग़फिरुल्लाह रबी रब माफ़ मूंखे बख़्श क़ुरान में चए थो जेके माफ़ी था वठनि अज़ाब न कंदुमि या छा थी वियो आहे असांखे न बिल न ख़र्च सख़्त ॾंड बि न रखे चटी बि न सज़ा बि न अचो थिया था गुनाह थियणो माफ़ी वठो अज़ाब न कंदुमि क़ुरान में वेठो दुआ कयो ख़ुदा सभिनी खे सम्झ ॾे आमीन चओ अल्लाह सभिनी खे हिदायत ख़ौफ़ कयो ख़ुदा जो अचे सो रमज़ान हदीस पाक में आ रमज़ान में जंहिं नफ़िल पढ़ियो उन नफ़िल खे न पढ़ण वारे खे ॿिए महीने जे फ़र्ज़ जे बराबरि सवाब मिलंदो रमज़ान नफ़िल ॿिए महीने जो फ़र्ज़ रमज़ान जो फ़र्ज़ ॿिए महीने जा 70 फ़र्ज़ सीज़न जो महीनो हिकिड़े मुसलमान खे रोज़ो खोलाई रोज़े जेतिरो सवाब हिकिड़े मुसलमान खे रोज़ो रखई रोज़े जेतिरो सवाब कमायो सीज़न जो महीनो डबल डबल मजदूरी थो ॾे हद में रमज़ान जे महीने में 4 कम घणा कयो ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र घणो कयो अस्तग़फिरुल्लाह रबी पढ़ो गुनाह जी माफ़ी वठो जन्म जे अज़ाब खां अल्लाह जी पनाह घुरो ऐं जन्नत जा अल्लाह खां मुतालबा कयो हदीस में रोज़ो ऐं क़ुरान शफ़ाअत कंदा अब समझो था रोज़ो तो रब साईं तुंहिंजे हुकुम ते मुंहिंजी हिफ़ाज़त कई इनखे माफ़ कर क़ुरान चवंदो रब तुंहिंजो कलाम आहियां मां मूंखे पढ़ंदो इनखे माफ़ कर अल्लाह शफ़ाअत क़बूल कर ॿियो रोज़ेदार जी दुआ ओ जब रोज़े खोलण जो टाइम थींदो आहे वेठो हाणे ताज़ान थिए रोज़ो खोलिया मिसाल पर चए थो बाना ड्यूटी पूरी कई अथई घुर मज़दूरी छा ॼाणे दुआ कबूल कंदो आहे रोज़ेदार जी रोज़े खोलण जे वक़्त ॿियो क़यामत में रोज़ेदार खे रब सॾे चवंदो रोज़ा रोज़ा हेॾिया असमोली वन अजदी बि तो जेको रोज़ो रखियो इहो मुंहिंजे लाइ भला नमाज़ अल्लाह जे लाइ न आहे हज ज़कात उमरो चओ रोज़ो छो थो चए मुंहिंजे लाइ अकेलो वेठो आहे कमरे में गर्मी सतायो अथसि उन शरबत बि पियो आहे पाणी थधो बि पियो पर हथ नथो लाहे घर वारी वेठी आहे हथ नथो लाहे रब चवंदो बाना कोई न ॾिसई हा ॾेखाए हा मुंहिंजे करे रोज़ो रखे त मां रब रोज़ रोज़े जो बदिलो पाण रोज़ो मुंहिंजे लाइ मां रब तुंहिंजे लाइ खुदा जो वास्तो त क़दर कयो खुदा जो वास्तो मुंहिंजा दा एतिराम वरना रमज़ान रब उतां वञी अल्लाह तो मूंखे मोकिलियो मुंहिंजो अदब न कयो मुंहिंजो इज़त न कई मुंहिंजी
ध्याना सो अदीन कुल्लहु अदबुन दीन सरासर अदबा बेअदब महरूम शुद्ध फज़ल रब बेइंसान अदब इंसान अल्लाह जी रहमत को महरूम रमज़ान जो एहतराम कयो पान भी रोज़ा रखो मिस्किन खे राशन जो तो रोज़ा रखो जो राशन को रोज़ा खोलेन जागो था रोज़ो मुझे लाए रब सोचो कोई न पियो ॾिसे मुझे करे न खाधो इहो मतलब मुझे लाए आ त मां अल्लाह तुंहिंजे मुझो हाया कोई लिकी खाया त खाई सघे हा मुझे करे न खाधो बस तो जो रोज़ो मुझे लाए मां अल्लाह तुंहिंजे लाए अॼु त अल्लाह जी महिरबानी सां हिन वक़्तु रमज़ान अहिड़ी मौसम में आयो आहे जो अञा सीउ हले अब चओ गर्मी त कोन्हे न सीउ आहे मुड़ुस माण्हू थियो पाण बि रोज़ा रखो अलायाल खे बि रखायो उन खां पोइ ग़रीबनि खे बि ॾियो राशन त वञी खाए खोड़ ग़रीबनि ख़ुदा जो कसम जन जे घर में राशन ई कोन्हे काथो रखनि वीचारा रोज़ा खोलनि उन्हनि जी ख़िदमत कयो रोज़ा रखायो वॾे में वॾो सवाब था रोज़ो रखण चयोमांइ हिकिड़े माण्हू खे रोज़ो रखणाई रोज़े जेतिरो सवाब हिकिड़े जो रोज़ो खोलाई रोज़े जेतिरो सवाब पाण बि रखो ॿियनि खे बि रोज़ा रखायो ऐं खोलायो दुआ अल्लाह ताला असांखे महिनत जी हक़ अदा करण जी तौफ़ीक़ ॾे आमीन थियो रमज़ान जी रहमत ऐं बख़्शिश सां अल्लाह असांखे अल्लाह नवाज़े आमीन थियो अल्लाह तव्हां असांजी हाज़िरी क़बूल करे मुंहिंजा दुआ कयो जेके ज़िंदा मुस्लमान अल्लाह सभिनी खे हिदायत ॾे आमीन थियो जेके बीमार दुआ कयो अल्लाह उनखे अल्लाह शफ़ा ॾे ॿियो असां में नफ़रत जेके न अल्लाह ख़त्म करे मोहबत जी फिज़ा पैदा करे आमीन थियो ॿियो ओ जेके क़ब्रनि में पिया आहिनि इएं पिया आहिनि अमीर ग़रीब जे निंधण को पियो हुजे पूरियूं हलाया उछलायूं को पुछण वारो न आहे त जो हाल छा आहे न ॿुधाए सघनि हर नमाज़ सां 3 दफ़ा कुल वला शरीफ़ पढ़ी पंहिंजे वॾनि खे बख़्शो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको 3 दफ़ा कुल वला शरीफ़ पढ़ंदो उनखे क़ुरान जे ख़त्म जो सवाब मिलंदो 3 दफ़ा हर नमाज़ सां पढ़ी कुल वॾनि खे बख़्शो पंज नमाज़ुनि में ॼण तो रोज़ानो 5 ख़त्म क़ुरान जा वॾनि खे बख़्श इहो सलाम महिनत थोरी मज़दूरी घणी वरी नबी पाक फरमायो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा खां बाद 2 सूरतूं पढ़ो 2 सूरतूं हिकु सूरत मुल्क ॿियो अथव सूरत सजदा 21 पारे में पाण फरमायूं ये 2 सूरतूं जेको पढ़ंदो इशा खां बाद रसूल साहब जो फरमान अथव मौत ईंदुसि क़ब्र में वेंदो 2 सूरतूं नूरानी शक्ल में रब वटि चवंदो परवरदिगार पढ़ंदो न हो सुम्हंदो न एॾो वफ़ादार सां मोहबत चवंदो परवरदिगार असांजे पढ़ंदड़ खे माफ़ कर या असांखे पंहिंजे कलाम मां कढ अल्लाह फरमाईंदो तव्हां मुंहिंजो कलाम आयो त न कढंदुमि तव्हांजे पढ़ंदड़ खे माफ़ कयो मां केरु हूंदो क़ब्र में अदा पया अंडा थियो मां उन धड़कण वांगुरु वक़्तु कढो ये 2 सूरतूं पढ़ण जागो साहब कोई न हूंदो इहो क़ुरान क़ब्र में साथ क़ुरान शफ़ात कर पंहिंजी औलाद खे दीन सेखारियो छॾियो मदरसनि में तव्हांजी औलाद दीन पढ़े ऐं मदरसनि सां माली मदद कयो त मदरसा आबाद रहनि छोकिरा छॾियो पढ़ क़ुरान पढ़ NGO द्वारा अचनि था ॻोठनि में कहिड़ियूं पिंडियूं ठाहियूं अथनि स्कूलनि जूं छोकिरा बि पढ़नि छोकिरियूं बि पढ़नि साज़िश या त असांजे चंबे में अचनि असांजो चङाई ॾिसी वरी सभु पाण ॾियारींदासीं या असांजे चवण ते ॿियो असांजा साहुरा आहिनि त मुंहिंजा ॾोठरा पढ़ या पोटा पढ़ वॾा वॾे स्कूल जूं पिंडियूं ठाहियूं अथनि न ॻाल्हायो छाजे लाइ साला आहिनि असांजा सहुरा असांजो ईमान खसण था चाहिनि तव्हां पंहिंजी औलाद खे ख़ुदा वास्ते मदरसे में छॾियो तव्हांजा बच्चा मदरसे में पढ़नि ऐं पंहिंजे मदरसनि सां माली सां दुआ अल्लाह ताला जेको क़ुरान पाक जे करे बुज़ुर्ग न असांजे महिनत कई आहे माण्हू जो कमु आहे आज़ान ॾियणु पोइ जेके अचनि नमाज़ ते ख़ुदा चाहे अल्लाह ताला दोस्ती मेहनत क़बूल करे असां तव्हांजो अचणु क़बूल करे असांजे लाइ पंहिंजी रज़ा जो सबबु बणाए वाखिर दावना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम अल्लाहुम्मा हदिना फ़ीमन हदैत वहद बिना हदैत अल्लाहुम्मा हदि हज़ल बल्दन नौर अल्लाहुम्मा हदिल मुस्लिमीन कुल्लहुम रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा फ़ातिर समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फ़िद दुनिया वल आखिरह तवफ़्फ़ना मुस्लिमीन वल्हिक़ना बिस्सालिहीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह जिंदा रख तो इस्लाम थे, मौत ईमान थे, जनी दुनिया में वापस करे जुबान तो कलमा जारी।